بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. أولما أصابتكم مصيبة قد أصبتم مثليها قلتم أنى هذا قل هو من عند أنفسكم إن الله على كل شيء قدير. وما أصابكم يوم التقى الجمعان فبإذن الله وليعلم الذين نافقوا وقيل لهم تعالوا قاتلوا في سبيل الله أو ادفعوا قالوا لو نعلم قتالا لاتبعناكم هم للكفر يومئذ أقرب منهم للإيمان يقولون بأفواههم ما ليس في قلوبهم والله أعلم بما يكتمون. الذين قالوا لإخوانهم وقعدوا لو أطاعونا ما قتلوا قل فادرءوا عن أنفسكم الموت إن كنتم صادقين. ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون فرحين بما آتاهم الله من فضله ويستبشرون بالذين لم يلحقوا بهم من خلفهم ألا خوف عليهم ولا هم يحزنون يستبشرون بنعمة من الله وفضل وأن الله لا يضيع أجر المؤمنين. صدق الله العظيم. البتہ کی احسان فرماयो मेहरबानी फरमाई अल्लाह ताला मोमिनन ते थोरो कयो अल्लाह ताला मोमिनन ते जंहिं वक़्तु मोकिले इन्हनि में रसूल खे जेको इन्हनि जे नफ़्सनि मां आहे इन्हनि मंझां आहे तिलावत करे थो इन्हनि ते उन जूं आयतूं ऐं पाक करे थो इन्हनि खे ऐं सेखारे थो इन्हनि खे किताब ऐं हिकमत खणी जो पहिरियों हुया गुमराही पधरी में छा जॾहिं पहुती तव्हांखे मुसीबत बेशक पहुचाई तव्हां उन जो बीण चयो तव्हां त काथां है ही चओ त इहो तव्हांजे नफ़्सनि जे तरफ़ां आहे बेशक अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे ऐं उहो जेको कुझु पहुतो तव्हांखे उन ॾींहं जो मिलियूं ॿ जमातूं उहे अल्लाह जे अमुर सां ऐं हिन लाइ त ज़ाहिर करे मोमिननि खे ऐं ज़ाहिर करे उन्हनि माण्हुनि खे जेके मुनाफ़िक़ बणिया ऐं चयो इन्हनि जे लाइ अचो लड़ाई कयो क़िताल कयो अल्लाह जे रस्ते में या दिफ़ा कयो या टारियो त चयूं जेकर ॼाणूं असां क़िताल खे त अलबत्ता ताबेदारी कयूं हा तव्हांजी इहे कुफ़ुर जे लाइ तंहिं वधीक वेझा हुया इन्हनि खां ईमान जे लाइ चवनि था पंहिंजे वातनि सां उहा शइ जेका नाहे इन्हनि जे दिलनि में अल्लाह वधीक ॼाणंदड़ आहे उन शइ खे जो लिकाइनि था
उहे माण्हू जिन चयो पंहिंजे भाइरनि जे लाइ ऐं वेही रहिया जेकर फर्माबरदारी कना असांजी चयो मञना असांजो त न क़तल कया वञनि हा। चओ त पोइ टारियो तव्हां पंहिंजो पाण खां मौत खे जेकॾहिं तव्हां सचायो। ऐं हरगिज़ हरगिज़ न गुमान कर तूं उन्हनि माण्हुनि खे जेके क़तल कया विया शहीद कया विया अल्लाह जे रस्ते में मुअल, बल्कि ज़िंदा आहिनि इन्हनि जे रब वटि या पंहिंजे रब वटि रिज़्क़ ॾिना था वञनि। ख़ुशि थींदड़ आहिनि उन शइ सभा जेको ॾिनी इन्हनि खे अल्लाह ताला पंहिंजे महिरबानी खां, ऐं ख़ुशि थियनि था उन्हनि माण्हुनि सां जेके न मिलिया आहिनि इन्हनि सां इन्हनि जे पुठियां त नाहे ख़ौफ़ इन्हनि ते ऐं न की इहे ॾुख वारा थींदा। ख़ुशि थियनि था अल्लाह जे नेमतुनि सां ऐं महिरबानी सां। बेशक अल्लाह ताला नथो ज़ाया करे मोमिननि जे सवाब खे अजुर खे। सूरह आल इमरान 4 सिपारो, आल इमरान जो 17 रुकू ऐं 4 सिपारे जो 8 रुकू। कल जाते अध में रुकू छॾियोसीं उतों अॼु तिलावत कईसीं ऐं तर्जुमो कयोसीं। इहा आयत नंबर 163 खां आयत नंबर 171 ताईं रुकू जे पछाड़ी ताईं इख़्तिताम ताईं रहियल आयतुनि जी तिलावत ऐं तर्जुमो कयोसीं। इन्हनि आयात जो इख़्तिसार सां तफ़सीर हिन तरह आहे। अॼु जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 2 मुफ्ती मोहम्मद शफ़ी रहमतुल्लाह अलैह जे तसनीफ़ सफ़ो नंबर 234 मां पेश ख़िदमत आहे। पहिरीं जेका आयत आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अहिड़ी आयत अहिड़ो मज़मून सूरह बकर में भी गुज़री चुको आहे त अल्लाह ताला मोमिननि ते एहसान फ़रमायो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी बाबरकत बेअसत सां, सईदन जे नबूवत सां, इहो अल्लाह ताला जो मोमिननि ते वॾो एहसान आहे। अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात दुनिया में ईंदा आहिनि इन जे लाइ त उहे इंसानी रूह जी सही तरबियत करे इंसान खे हक़ीक़ी इंसान बणाइनि, ताकि उन जे बदन खां जेके आमाल ऐं अफ़ाल ज़ाहिर थियनि उहे इंसानियत जे लाइ फ़ाइदेमंद साबित थियनि। उहे दरिंदा ऐं ज़हरीले जानवरनि वांगुरु न ॿियनि इंसाननि खे ईज़ाइनि ऐं न तकलीफ़ ॾियनि। अहिड़ा इंसान बणाईंदा आहिनि अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात अल्लाह जे तालीमात जे ज़रिए सां, जो उहे इंसान पंहिंजे अंजाम खे सम्झी करे आख़िरत जी दाइमी ज़िंदगी जो सामान गॾु कंदा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जीअं ज़ुमरा अंबिया में इमामत ऐं सियादत जो मनसब हासिल आहे, इंसान खे सही इंसान बणाइण में भी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान तमाम अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात खां अलग हैसियत रखे थो। साईं पंहिंजी मक्की ज़िंदगी में सिर्फ़ इहो कम सरअंजाम ॾिनो, अफ़राद साज़ी कयूं ऐं इंसाननि जो अहिड़ो मुआशरो तयारु कयूं जिन जो मक़ाम फ़रिश्तनि जे सफ़ुनि खां भी अॻिते आहे, ऐं ज़मीन ऐं आसमान उन खां पहिरियों अहिड़ा इंसान न ॾिठा। उन में हिकु हिकु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िंदा मौजो नज़र अचे थो। उन खां पोइ भी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तालीमात ऐं उन्हनि जो रवाज ॾियण जा तरीक़ा छॾिया उन ते पूरो अमल करण वारो उन मक़ाम खे हासिल करे सघे थो, जंहिं मक़ाम खे सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत ऐं फर्माबरदारी ऐं मुहब्बत में हासिल कयो, तक़वा परहेज़गारी में हासिल कयो, त इंसान इन कामयाबी खे हासिल करे सघे थो। सहाबा जे मक़ाम खे नथो पुॼी सघे, भली केॾी बुज़ुर्गी रियाज़तूं इबादतूं करे
पर सहाबी जे हिकिड़े सेकंड जे दर्जे जे बराबरि उन खे नथो पहुची सघे। उन खां बाद वारी आयत में अल्लाह ताला फरमाया अवलम्मा असाबतकुम मुसीबह, या अल्लाह ताला फरमाया जॾहिं तव्हांखे तकलीफ़ पहुती, पोइ बाज़ हज़रात जे ज़बान ते इहा आहे अन्ना हादा, हे मुसीबत असां ते काथों आई, हालांकि असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु शरीक जिहाद आहियूं, असां मुस्लमान आहियूं, असां मुजाहिदीन आहियूं। पोइ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फरमाई जेकॾहिं अॼु तव्हांखे तकलीफ़ आई आहे त हिन ग़ज़वे खां पहिरियों ग़ज़वा बदर में तव्हां काफ़रनि खे उन खां ॿीणी शिकिस्त ॾिनी। उहद में 70 मुस्लमान शहीद थिया। ग़ज़वा बदर में मुशरिकीन जा 70 सरदार मारिया विया। 70 माण्हू गिरफ़्तार थी करे मुस्लमाननि जे कब्ज़े में आया। अल्लाह ताला फरमाया तव्हां त उन्हनि खे ॿीणी तकलीफ़ ॾेई चुका आहियो, हे त तव्हांखे आज़माइश जे तौर ते जेकॾहिं तकलीफ़ आई आहे त तव्हां चओ था त असांखे तकलीफ़ अची वई आहे। अल्लाह ताला फरमाया कुल हुआ मिन इंदे अनफुसिकुम, इन्ही जा जेके असबाब हुया, कारण हुया, इहे तव्हांजे पंहिंजी कुझु लग़्ज़िशूं, कुझु ख़ताऊं, कुझु कोताहियूं हुयूं, जंहिंजे करे इन में तव्हांखे तकलीफ़ अची वई। फ़बि इज़्निल्लाह, पोइ इहो जेको कुझु थियो अल्लाह ताला जे इज़्न ऐं मशीयत सां थियो, जंहिंमें तमामु घणियूं हिकमतूं हुयूं, जो अल्लाह ताला मोमिननि मुख़लिसीन खे ज़ाहिर कयो, मुनाफ़िकनि खे बि ज़ाहिर कयो त हे मुख़लिस ऐं सच्चा, हो मुनाफ़िक ऐं कच्चा जेके मैदान खे छॾे विया, इन्हनि खे अल्लाह ताला खे ज़ाहिर करिणो हुयो। एसिताणी इहा आयत पूरी थी। उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो वला तहसबन्न अल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता, इहा आख़िरी आयतूं आहिनि जेके रुकूं जूं, त जेके माण्हू अल्लाह जे रस्ते में शहीद था थी वञनि इन्हनि खे मुअल न भायो। हाणे इन में शुहादा जा ख़ासि फ़ज़ाइल बयानु कया विया आहिनि। अहादीस मुबारका में उन जो वॾो तफ़सील आहे। इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह शुहादा जा बि दरजात ऐं हालात मुख़्तलिफ़ थींदा आहिनि। उन जे लाइ रिवायत हदीस में मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, उहे मुख़्तलिफ़ हालात जे एतबार सां आहिनि। हिते शुहादा जी पहिरीं फ़ज़ीलत इहा बयानु कई वई आहे त उहे मुअल न आहिनि बल्कि दाइमी ज़िंदगी जा मालिक आहिनि। त हिते इहा क़ाबिल ग़ौर ॻाल्हि आहे त बज़ाहिर त उन्हनि जो मरण ऐं क़बर में दफ़न थियण त मुशाहिदे ऐं महसूस आहे। शहीद बज़ाहिर तौर ते त उनखे असां दफ़न था करे अचूं, बज़ाहिर तौर ते उहो क़बर में आहे। पोइ क़ुरान शरीफ़ में केतिरनि ई आयतुनि में इहो आहे त इन्हनि खे मुर्दा न चओ, उन्हनि खे मुर्दो न सम्झो। त उनजो छा मतिलबु आहे? जेकॾहिं चयो वञे त हयात बरज़खी मुराद आहे, माना क़बर वारी ज़िंदगी मुराद आहे, क़बर जा सवाल जवाब खां पोइ त मोमिनीन सालिहीन जे लाइ सामान राहत ऐं कुफ़ार फुजार जे लाइ क़बर जो अज़ाब क़ुरान और सुन्नत मां साबित आहे। त इहा हयात बरज़खी त जेका सभ जे लाइ आम आहे, त शुहदा जी अल्लाह ताला हिते कहिड़ी ख़ुसूसियत बयानु कई आहे। हयात बरज़खी क़बर वारी ज़िंदगी आम मोमिन जे लाइ बि हूंदी आहे, काफ़र जे लाइ बि उन खे रूह विझी करे सवाल उन खां कयो वेंदो आहे। त पोइ हिते ख़ुसूसियत सां अल्लाह ताला शुहदा जी कहिड़ी ख़ुसूसियत, उनजो जवाब इहो आहे त क़ुरान करीम जी इन आयत इहो ॿुधायो त शुहदा खे अल्लाह जे तरफ़ां जन्नत जो रिज़्क़ मिले थो। शुहदा खे अल्लाह जे तरफ़ां जन्नत जो रिज़्क़ मिले थो। रिज़्क़ ज़िंदा माण्हू खे मिलंदो आहे। इन मां मालूम थियो त हिन दुनिया खां मुंतक़िल थींदे ई शहीद जे लाइ रिज़्क़ जन्नत जारी थी थो वञे ऐं हिकु ख़ासि क़िस्म जी ज़िंदगी उन वक़्त खां ई उनखे मिली वञे थी जेका आम मुर्दनि खां अलॻि हैसियत रखे थी। इहा तफ़सीर कुर्तुबी वारे जी तहक़ीक़ आहे। हाणे रहियो सवाल इहा त उहा इम्तियाज़ छा आहे, उहा अलॻि हैसियत कहिड़ी आहे, उहा ज़िंदगी कीअं आहे, उन जी हक़ीक़त सवाइ ख़ालिक़ काइनात जे कोई बि नथो ॼाणे सघे, न ॼाणण जी ज़रूरत आहे। अलबत्ता बसा औक़ात उन जी हयात ख़ासि जो असर इन दुनिया में बि उन्हनि जे अबदान ते ज़ाहिर थींदो आहे, जो ज़मीन उन्हनि खे न खाईंदी आहे। माना आम करे मुर्दो पूरबो आहे, कुझु वक़्त खां पोइ उन जो जिस्म ख़तमु थींदो आहे। शुहदा जा जिस्म
कॾहिं कॾहिं उन्हनि ते ईअं ज़ाहिर थींदा आहिनि जो शुहदा जा जिस्म क़बर में सही सलामत पिया हूंदा आहिनि, उन्हनि खे क़बर न खाईंदी आहे। कुर्तुबी में इहा तहक़ीक़ आहे। ऐं उन खां पोइ केतिरा ई वाक़ियात मुशाहिदे में आयल आहिनि जो शुहदा जा जिस्म सही सलामत क़बर में हूंदा आहिनि। शुहदा जी पहिरीं फ़ज़ीलत इन आयत में उन्हनि जी दाइमी हयात आहे। ॿी इहा आहे त उन्हनि खे अल्लाह जे तरफ़ां रिज़्क मिले थो। टीं फ़ज़ीलत इहा आहे फ़रिहीन बिमा आताहुमुल्लाह, अल्लाह जेको इन्हनि खे ॾिए थो त उन ते ख़ुशि थियनि था, उन्हनि नेमतुनि मां जेके अल्लाह ताला उन्हनि खे अता फ़रमायूं आहिनि। चौथीं फ़ज़ीलत इहा आहे त यस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम, जेके अञा उन्हनि सां न मिलिया आहिनि उन्हनि सां बि ख़ुशि थियनि था, यानी उहे पंहिंजे जिन मुतअल्लिक़ीन खे दुनिया में छॾे विया हुआ उन जे मुतालिक़ बि उन्हनि खे ई ख़ुशी ॾिनी थी वञे या ख़ुशी थिए थी त उहे दुनिया में रही करे नेक अमल ऐं जिहाद में मसरूफ़ रहनि त उन्हनि खे बि हिते अची करे इहे ई नेमतूं ऐं दर्जात आलिया मिलंदा, इहा उन्हनि खे ख़ुशी ॾिनी थी वञे, मिले थी। ऐं सुद्दी रहमतुल्लाह अलैह बयानु फ़रमाए त शहीद जो जेकॾहिं कोई अज़ीज़ दोस्त मरण वारो हूंदो आहे त शहीद खे पहिरियों खां उन जो इतला कयो वेंदो आहे त फ़लाणो माण्हू हाणे तव्हां वटि अचे थो ऐं उन सां उहो अहिड़ो ख़ुशि थिए थो जीअं दुनिया में कंहिं परे रहण वारे दोस्त सां ख़ुशि थींदो आहे, जंहिंसां वॾे वक़्त खां पोइ मुलाक़ात थींदी हुजे ऐं माण्हू केॾो ख़ुशि थींदो, त शहीद खे ईअं ई एॾी ख़ुशी महसूसु थींदी आहे। सुद्दी रहमतुल्लाह अलैह इहा इन जो लिखियो आहे। बाक़ी इन आयत जे शान नुज़ूल में जेको अबू दाऊद बेइस्नाद सही हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत कई आहे, उहा हीअ आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा कराम रिज़वानुल्लाह अलैहिम खे फ़रमायो त जॾहिं वाक़िया उहद में तव्हांजा भाइर शहीद थी विया, अल्लाह ताला उन्हनि जे अरवाह खे सावन पखियुनि जे जिस्मनि में रखी करे आज़ादु करे छॾियईं, जन्नत जे नहरुनि ऐं बाग़नि में मेवनि मां पंहिंजो रिज़्क़ हासिलु कंदा आहिनि। ऐं पोइ उन्हनि किंदीलनि में अची वेंदा आहिनि, किंदील जंहिंखे असां फ़ानूस चई सघूं था, किंदीलनि में अची वेंदा आहिनि जेको उन्हनि जे लाइ अर्श रहमान जे हेठूं टंगियल हूंदा आहिनि। जॾहिं उन्हनि माण्हुनि जे लाइ पंहिंजी राहत ऐं ऐश जी इहा ज़िंदगी ॾिसंदा आहिनि त चवंदा आहिनि त असांजे मुतअल्लिक़ीन दुनिया में असांजे मरण सां ग़मगीन आहिनि या कीअं आहिनि, छा कोई असांजे हालात जी ख़बर उन्हनि खे पहुचाए सघे थो ताकी उहे असां ते ग़म न कनि ऐं उहे बि जिहाद में कोशिशि कंदा रहनि जेके दुनिया में ज़िंदा आहिनि। अल्लाह ताला फ़रमायो असां तव्हांजी इहा ख़बर पहुचायूं था, त उन ते ई आयत नाज़िल थी। अल्लाह ताला फ़रमायो त शहीदनि खे तव्हां मुर्दो न सम्झो, मुअल न सम्झो, उहे ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि जा जेके पोयर आहिनि उन्हनि जी ख़बर जॾहिं उन्हनि खे मिले थी त उहे ख़ुशि थियनि था। हदीस पाक में ईंदो आहे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो शहीद जे खून जो क़तरो ज़मीन ते न किरंदो आहे त अल्लाह ताला उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। हीअ हदीस पाक में ईंदो आहे, शहीद खां संदसि तमन्नाउनि जे मुतालिक़ पुछियो वेंदो आहे, तमन्ना कर कहिड़ी शइ जी तोखे ज़रूरत आहे। जॾहिं उनखे इसरार कयो वेंदो आहे, बार बार पुछियो वेंदो आहे, पोइ सम्झंदो आहे त हाणे मूंखे का न का तमन्ना करणी पवंदी। पोइ अल्लाह साईं खे अर्ज़ु कंदो आहे, रब साईं हिन जिस्म में ॿीहर ज़िंदगी अता फ़रमा, दुनिया में त वरी वञा तुंहिंजे रस्ते में ॿीहर शहीद थी अचां। हदीस पाक में ईंदो आहे, शहीद खे जॾहिं शहादत नसीब थींदी आहे, जीअं किविल चक पाईंदी आहे एतिरी बि उनखे तकलीफ़ न थींदी आहे। शहादत जो एॾो वॾो दर्जो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे जंगनि में जिहाद में शहादतूं नसीब थियूं। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु दुआ फ़रमाईंदा, रब साईं मूंखे पंहिंजे हबीब जे शहर में शहादत वारी मौत नसीब फ़रमाइजां। हिन माह मुहर्रमुल हराम जे पहिरीं तारीख़ ते सैयदना अमीरुल मोमिनीन हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे शहादत नसीब अथई। 10 तारीख़ ते सैयदना हज़रत हुसैन रज़ी अल्लाह तआला खे शहादत नसीब अथई। अल्लाह ताला मुसलमाननि जे लाइ इहो वॾो एज़ाज़ रखियो आहे ऐं इहो शहादत वारो दर्जो अॼु बि मुसलमाननि जे लाइ जारी ऐं सारी आहे। गज़ा जे मुसलमाननि खे ॾिसो, फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि खे ॾिसो, उन्हनि जा त दर्जात बुलंद थी विया, अल्लाह त उन्हनि ते इनाम फ़रमायो।
पर वरी हुकूक इंसानियत जी अल्लाह वटि एॾी अहमियत आहे, शहीद के शहादत जे करे सब गुनाह माफ़ था थियनि पर कर्ज़ माफ़ नथो थिए। एॾो ई हुकूक इंसानियत। असां मुआशरे में हुकूक इंसानियत में केॾा पोइते पियल आहियूं। अल्लाह ताला असांखे पंहिंजे हक़नि जे अदा करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं हुकूक इंसानी जे हक़ अदा करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशा अल्लाह ताला इन सिलसिले में ईंदड़ जेको रुकू आहे उहो बि इन सिलसिले में आहे। इंशा अल्लाह ताला सुभाणे ज़िंदगी रही तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम वक़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहिल बैति अजमईन बिरहमतिका ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।